नाज़रीन तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त SSSP सांगड़ राव असलम आरिफ़ सांगड़ ज़िले जे 3 थाणनि जे SHO जी कारकर्दगी 0 हुजण करे खेनि फौरी तौर सस्पेंड करे छॾियो आहे। सस्पेंड SHO में सांगड़ थाणे जो SHO मोहम्मद नदीम आरई, बेरानी थाणे जो SHO ग़ुलाम नबी भट्टी ऐं जाम नवाज़ अली थाणे जो SHO शौकत लुंड शामिल आहिनि। नाज़रीन तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त SSP सांगड़ राव असलम आरिफ़ सांगड़ ज़िले जे 3 थाणनि जे SHO जी कारकर्दगी 0 हुजण करे खेनि फौरी तौर सस्पेंड करे छॾियो आहे। सस्पेंड SHO में सांगड़ थाणे जो SHO मोहम्मद नदीम आरई, बेरानी थाणे जो SHO ग़ुलाम नबी भट्टी ऐं जाम नवाज़ अली थाणे जो SHO शौकत लुंड शामिल आहिनि। SSSP सांगड़ सस्पेंड थियल थाणनि ते 9 SHOs जाबिर हुसैन लाहौरी खे सांगड़, निसार अहमद मुग़ल खे बेरानी ऐं अख़्तर हुसैन बिजराणे खे जाम नवाज़ अली थाणे जो SHOs मुक़ररु करे छॾियो आहे। हींअर लाइ एतिरो ई, वरी मिलंदासीं कंहिं नईं ख़बर सां गॾु। ॾिसंदा रहो सिंध लाइव न्यूज़ TV।